अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मुलाक़ात सां गॾु हिकु दफ़ो वरी हाज़िर आहियूं। कराची सिंध जी राजधानी रही आहे, पर हिन वक़्तु कराची में सिंधी माण्हुनि जी जेका सूरताल आहे उहा काफ़ी अफ़सोसनाक नज़र अचे थी। ईअं छो थियो, कॾहिं खां थियो, छा हमेशह खां असीं इहो हुआसीं, या ज़माने जे लाहन चाढ़नि सिंधी माण्हुनि खे हिन ॾुखी सूरताल में विझी छॾियो? इन मजमूई सूरताल ते गुफ़्तगू करण जे लाइ अॼु असां कराची जे मशहूरु समाजी अॻुवान ऐं नाम्यारे लेखक साईं गुल हसन कलमती साहब खे दावत ॾिनी आहे। गुल हसन कलमती साहब जिन काफ़ी किताबनि जा लेखक आहिनि, जिन में कराची सिंध जी मारवी जंहिंखे काफ़ी सारा इनाम मिली चुका आहिनि, उनखां अलावा शहीद अब्दुल्ला मुराद ते किताब ऐं ॿिया काफ़ी सारा किताब पाण लिखिया अथनि। पाण हिन वक़्तु गडाब जा टीएमओ पिणु आहिनि। अचो त कराची जी मजबूत सूरताल ते ऐं सिंधी माण्हुनि सां छा थी रहियो आहे, छा थियणु खपे, इन ते गुफ़्तगू कयूं ऐं पाण खे अपडेट कयूं त हिन सूरताल में छा थी सघे थो। साईं सिंध टीवी ते भलीकार। महिरबानी। कलमती साहब असांखे ॿुधायो त जेका कराची में जेका सिंधी माण्हुनि जी सूरताल नज़र अचे पई, इहा तारीख़ी पस मंज़र में इहा छा हुई ऐं इनखे तव्हां कीअं था ॾिसो, कीअं रही आहे सूरताल? जेकॾहिं असां तारीख़ ते नज़र विझंदासीं निज़ाम त इहा सूरताल न रही आहे कराची जेका हिन वक़्तु आहे। अच्छा। इहा सॼी सूरताल 47 जी जेका जबरी वंड कुट जेके असां चऊं, या जेका 47 खां पोइ जेका इहा नओं जेको मुल्क ठहियो उन खां पुठियां इहा सूरताल असांजे लाइ पैदा कई हुई। छाकाणि त हुनखां अॻु तव्हां तारीख़ ते नज़र विझंदव त इंग्रज़नि जो दौरु हुजे या मीरनि जो दौरु हुजे, कलोड़नि जो हुजे, असांजी हुकुमरानी रही आहे कराची में। कराची में असां बाक़ाइदा सिंधी माण्हू जेके आहिनि तइलीम जे हवाले सां, समाजी तंज़ीमुनि जे हवाले सां असां अॻुवारा रहिया आहियूं। ऐं टोटल हिते स्कूल्स जेका उहे सिंधी ॿोली जा स्कूल हुया, ऐं जेके समाजी कमु थींदा हुआ, तव्हांखे जेके बिल्डिंगूं नज़र अची रहियूं आहिनि उहे सभु हुन वक़्तु जे हिंदू कम्यूनिटी या फारसी कम्यूनिटी हुआ या ॿिया जेके कम्यूनिटी हिते पंहिंजे सियासी हवाले सां उन्हनि सभिनी इहे बिल्डिंगूं ठारायूं, समाजी कमनि जे हवाले सां अॻुवारा रहिया। ऐं हुकुमरानी जेका आहे उहा कंप्लीट जेका आहे सिंधी माण्हुनि जी हुई, चाहे उहा बल्दियाती निज़ाम हुजे या सियासी हवालनि सां जेका कराची सीटूं कंप्लीटली सिंधी माण्हुनि जे हवाले। उन खां पुठियां तव्हां ॾिसो जॾहिं 47 में हिते जेका जबरी ललपलाण कई वई, उन में त हिकु अंदाज़ जे मुताबिक़ 4 लख जेके हिंदू पूरे सिंध मां लॾे हलिया विया। ऐं उन 2 लख कराची जो अंगु हुयो। 2 लख को नंढो अंगु कोन्हे, वॾो अंगु आहे, जेके हिन सॼे सेटअप खे हलाइण वारा माण्हू हुया। ऐं उन्हनि जे वञण खां पोइ ख़्यालु पैदा थी पियो पंहिंजे हिते मिडल क्लास माण्हुनि जो, या जेके अदबी लॾो आहे, समाजी लॾो आहे, जेके सिंधी अख़बारूं निकिरंदियूं हितां घटि में घटि जेकॾहिं 47 ते नज़र विझो त 11 डेली अख़बारूं कराची मां सिंधी निकिरंदियूं हुयूं उन दौर में। ऐं उन दौर में तव्हां ॾिसो त मंथली अख़बारूं जेके आहिनि 22-23 जेके आहिनि मंथली अख़बारूं सिंधी निकिरियूं, सिंधी प्रेस हिते मौजूदु, सिंधी लाइब्रेरियूं हिते मौजूदु हुयूं। इहो सभु उन ललपलाण जे नतीजे में मुतासिर थी वियो। ऐं उतां खां 9 लख माण्हू जिन जो हिन सरज़मीन सां, हिन कल्चर सां, हिन ॿोलीअ सां को वास्तो न हो, उहे माण्हू जॾहिं हिते आया त उहे ओपरा माण्हू हुया। ऐं सिंधी माण्हू जेको पढ़ियो लिखो माण्हू हो, हिंदू लॾो हुयो, उहो हलियो वियो। ऐं इहा सूरताल उन वक़्त खां शुरू थी जेका हाणे वधी करे 2009 ते असां नज़र विझूं त इहा सॼी सूरताल जेका आहे उहा पैदा कई वई आहे, ॼाणी वाणी। ऐं तव्हां ॾिसो त पोइ अयूब वारे पीरियड में सिंधी मीडियम मैट्रिक जेको हुयो उनखे बंदि ख़तमु कयो वियो, सिर्फ़ु इन जे करे टिका खान जो पुटु जेको सिंधी पढ़ी न सघियो, ऐं इन करे सिंधी जेका मैट्रिक में सिंधी ॿोली खे ख़तमु कयो। ऐं कराची में आहिस्ता आहिस्ता जेके 45 सिंधी स्कूल उन वक़्तु केएमसी जे अंडर में सिंधी मीडियम जा, उहे सभु बंदि कया विया। 45 सिंधी स्कूल हुया कराची में जेके उन वक़्तु जे केएमसी जे मेट्रोपॉलिटन जे हवाले हुया, उहे आहिस्ते आहिस्ते बंदि थी विया। सिंधी जॾहिं ॿोली ख़तमु थी वञे, हाणे असांजा ॿार आहिनि, मलीर में तव्हां ॾिसो, लयारी में ॾिसो, माण्हू मजबूरन ॿिए ॿोली में
पंहिंजी तालीम हासिलु करणु शुरू कयो। ऐं मंडी जेका असल शइ हूंदी, मंडी में जेका सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी उहा ॿोली ख़तमु थी वञे, जा जेका नई ॿोली अची वई। ऐं स्कूलनि में जेका दर्सी जेके किताब उन्हनि में सिंधी खे ख़तमु कयो वियो, त इहा सूरत हाल आस्ते आस्ते ॼाणी वाणी जेका पैदा कई वई। ऐं 60 खां पोइ हिनखे जेको 1960 खां जॾहिं अयूब खान जे पीरियड खां वधि ते वधि हिन शइ ते अमल कयो त सिंधी स्कूल बंदि कया वञनि ऐं आस्ते आस्ते सिंधी स्कूल बंदि। हाणे तव्हांखे पूरे लयारी में सिर्फ़ु हिकिड़ो SM सिंधी कॉलेज उहो मिलंदो, या NJV में हाणे जेके सिंधी पढ़ाई वञे थी सिंधी, या SM 3 या 4 अची रहिया आहिनि। बाक़ी सभु मलीर में आस्ते आस्ते सिंधी ॿोली सिंधी स्कूल बंदि थींदा विया। इहा सूरत हाल ईअं आस्ते आस्ते पहिरीं इन खां अॻु तव्हां नज़र दौड़ायो अहिड़ी का बि सूरत हाल कोन हुई। इहा जेका बाद में इहा जेका लॾ पलाण थी इन जे नतीजे में जेको असां ॾिसूं था त जेके मलीर आहे या लियारी आहे या मेमण ॻोठ आहे या इब्राहिम हैदरी आहे, त हिकिड़ा स्लम्स जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे, जिते तव्हां वञो सिर्फ़ु गंदगा नज़र थो अचे, कचिरो नज़र थो अचे, न सफ़ाई आहे, न के सुठा स्ट्रक्चर आहिनि, न के सुठा पार्क आहिनि। त पहिरीं ईअं न हुयो। पहिरीं हुन जो तव्हां जेकॾहिं मां ॾिसो तारीख़ी हवाले सां, वरी उहा ई ॻाल्हि कयूं 47 खां पहिरीं तव्हां ॾिसो ही साफ़ु सुथिरो शहर हो। हिन जा रस्ता रोड जेके आहिनि उहे पाणी सां धोपिबा हर सुबुह जो, ऐं माहौलियात जे हवाले सां शयुनि जो ख़्यालु रखियो वेंदो। ऐं उहा हाणे त रत सां धोपिजनि त कराची आहे शहर। ऐं इहा अगरि हैरत तव्हांखे इहा थींदी त 1947 खां 60 ताईं कराची जे ॿाराड़ी जे माण्हू खे वोट ॾियण जो को बि हक़ु न हो। कीअं मूं सम्झो न, माना त 47 खां वठी कराची खे जेको वफ़ाक़ी कंट्रोल में ॾिनो वियो, उन वफ़ाक़ी कंट्रोल में कराची ॿाराड़ी खे ठठे में शामिलु कयो वियो। इंतिज़ामी तौर ते त कराची हुयो, ज़िलई तौर ते ठठे में शामिलु कयो। वोट ॾियण जो को बि हक़ु असांखे न हुयो। ऐं असांखे कॾहिं लसबेले में शामिलु कयो वेंदो, त जेकॾहिं क़ौमी असैम्बली वोट हूंदा त लसबेले में को उम्मीदवार हुनखे वोट ॾींदासीं, या ठठे जो को उम्मीदवार हुनखे असां वोट असांजो पंहिंजो नुमाइंदो न बीह सघंदो, न असां वोट ॾेई सघंदा हुआसीं। आइनी तौर ते इहा सॼी सूरत हाल पैदा कई वई असांजे लाइ। ऐं पोइ 60 खां 63 खां पोइ जॾहिं अयूब खान इहो बल्दियाती नओं जेको BD सिस्टम आंदो, उन खां पुठियां यूनियन काउंसिलूं जोड़ियूं हुयूं। इन करे जोड़ियूं त उनखे पाण खे सदर थियणो उन सेटअप जे ज़रिए। ऐं पोइ इहा महिरबानी कराची ते कई वई त वोट जेके आहिनि वोट जो हक़ु असांखे ॾिनो वियो 63 खां पोइ। त इन जे करे इहा जेकॾहिं को नुमाइंदो कोन्हे अवां जो, त इहा सॼी सूरत हाल पैदा थी वई। त 10-12 साल नुमाइंदगी न मिलण जे करे त इहा सॼी सूरत हाल पैदा थी। अॼु अवां जेके शयूं नज़र अचनि थियूं उन गैप जे नतीजे में। ऐं हक़ीक़त में जेको हक़ीक़ी जमहूरी हवाले सां 70 खां पोइ कराची ॿाराड़ी में जेको माण्हू बीठो इलेक्शन में या बल्दियाती सिस्टम में, उन खां पुठियां असां इहे कमु करणु शुरू कया जेके बल्दियाती हवाले सां सिहत जा सफ़ाई जा ॿिया हुजनि। उन खां पहिरीं त कुझु बि न हो, न असांजो को नुमाइंदो, आवाज़ु असांजो केरु ॿुधे, को नुमाइंदो न आहे, असां आवाज़ु ॿुधण वारो को बि न हो ऐवाननि में। इन करे इहा सूरत हाल पैदा थी। पर मूंखे इहा सम्झ में कोन थी अचे त तव्हां चओ था मलीर हुयो, इब्राहिम हैदरी हुयो या लियारी हुयो, उहे त पंहिंजी जॻह ते उते मौजूदु आहिनि न। ऐं तव्हां चओ था भई जेके नओं शहर ठहियो, नवां माण्हू अची आबाद थिया, उहे त नाज़माबाद में या ॿियनि जॻहियुनि ते लालूखेत में अची आबाद थिया, हुननि खे ॻोठनि ते इलाइक़नि ते कब्ज़ा त न कया। इब्राहिम हैदरी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, मलीर पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, मेमण ॻोठ पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, लियारी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। त उन्हनि ते कहिड़ो फ़र्क़ु पियो? उहे त माण्हू ते वेठा हुया, अञा ते वेठा आहिनि। हिकिड़ो नंढो मिसाल मां ॾियां थो, मलीर यूनियन काउंसिल 60 में 63 में जेका इलेक्शन थी बल्दियाती निज़ाम जे तहत, 63 में 13 जा 13 मेंबर सिंधी ॻाल्हाइण वारा हुया। ऐं हाणे तव्हां मलीर टाउन या मलीर यूनियन काउंसिल हुते मां ॾिसो सूरत हाल त 2 या 3 मेंबर असांजा आहिनि। इहा जेका आबाद मलीर जे सरज़मीन मलीर जेको असांजो सरसब्ज़ मलीर हुयो, उन पूरे इलाइक़े में माण्हू आबाद कया विया बाक़ाइदे प्लानिंग जे तहत। मलीर खोखरापार, मलीर सऊदाबाद, लांडीअ, कोरंगीअ, लांडी ऐं कोरंगी में 60 में मिल एरिया ठाही वई, जितां सरहद खां पठान घुराए आबाद कयो, उन्हनि जी आबादी आहे। अॼु बि उतां उन्हनि जा नुमाइंदा खटीनि पिया, अॼु बि उतां उन्हनि जा नुमाइंदा यूनियन काउंसिल ते ईंदा। सिंधी ॻोठ हुया, सिंधी आबादियूं हुयूं। दे असांजा दे कोरंगी, दे लांडी, दे शराफी, दे थाणू, इहे सभु असांजा दे महिराण, इन सभिनी देहनि में हाणे असांजो को माण्हू कोन्हे। असांजा ॻोठ जॾहिं तंग थी, असां मालवंद माण्हू ऐं ज़रई कल्चर सां असांजो वास्तो, जॾहिं ज़रायत ख़तमु थी, मालवंद माण्हू जे माल जे चारे जो चरागाहूं ख़तमु थियूं, त उहो माण्हू लल प्राण ते मजबूर थी ॿिए पासे हली वियो। इहे इलाइक़ा उन ख़ाली कया, उन्हनि जे लाइ को ॿियो मुतबादिल रोज़गार हुयो ई कोन। इहे माण्हू जॾहिं आया त उहे इलाइक़ा सियासी हवाले सां उन्हनि जा इलाइक़ा थी विया जेके असांजा इलाइक़ा हुया। न पर मूं कुझु जॻहियुनि ते पढ़ियो आहे, मूंखे कंहिं ॿुधायो, तव्हां लिखियो आहे त भई कराची जी जेका तरक़ी थी उहा असली माण्हुनि खे लताड़े पोइ तरक़ी थी आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, कीअं तव्हां चओ भई इहे इलाइक़ा असांखे पंहिंजी जॻह ते मौजूदु हुआ न, डिफेंस ठहियो अलॻि ठहियो, क्लिफ्टन ठहियो अलॻि ठहियो,
नाज़िमाबाद ठहियो अलॻि ठहियो, लालू खेत ठहियो त लियाकताबाद ठहियो त अलॻि ठहियो, जौहर हाणे ठहे पियो, त कीअं लताड़े जेको सो लालू जो खेठ हुयो जिते 8-10 बुरेन जा ॻोठ हुआ, ख़ासकलियुनि जा ॻोठ हुया। हिन वक़्तु उहो ॻोठ 2-3 घरनि में मौजूदु आहिनि। ख़ामोश कॉलोनी या हाजी मुरीद ॻोठ आहे, जान महमद ॻोठ आहे, ख़वासीपुरोई ॻोठ आहे, खंडू ॻोठ आहे, मूसा ॻोठ आहे, उहे इन्हनि आबादियुनि जे विच में आहिनि। उहो सिर्फ़ु इहे ॻोठ आहे, उहे इन्हनि ज़मीन ते एग्रीकल्चर कंदा हुया। उन्हनि ज़मीन ते उहे माण्हू एग्रीकल्चर ज़रई ज़मीनूं हुयूं हुननि माण्हुनि जूं। खेठ जो मक़सदु इहो लालू या खेठ हुआ हुते त बनी हुयो। ऐं उते ऐं ॿियो माण्हू मालवंद माण्हू हुयो जेको चरागांव इस्तेमालु करे। ऐं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधी हैरत बि थींदी त 60 या 65 ताईं कराची खे खीर सप्लाई करण वारा जोखिया, पंवर ऐं गबोल हुया। ऐं हाणे उहो कंट्रोल सॼो नागोरियुनि जे हथ में। त हिकिड़ो रोज़गारु माण्हू कंहिं इलाइक़े में वेहे थो रोज़गार जे हवाले सां, ज़रायत ख़तमु थिए, चरागांव ख़तमु थियनि, अव्हांजे खीर ते जेको कंट्रोल हुयो उहो कंहिं ॿियनि जे हथ में हलियो वञे त पोइ उहो माण्हू लाचारगी तां या उथी हलियो वेंदो या नागोरियुनि नओं सेटअप आंदो न। नागोरियुनि जो जेको हुयो डेयरी फार्म वारो सिस्टम आंदो, जेके गवर्नमेंट हुनखे भैंस कॉलोनी आहे या सुपराए ते जेका नागोरी आहिनि, नागोरी सोसाइटी, उहो गवर्नमेंट हुनखे एस्टेब्लिश करे सभु सहूलियतूं हुनखे ॾिनियूं। उहे सहूलियतूं असांजे माण्हुनि खे न ॾिनियूं। तव्हां सम्झो था त जेके क़ानूनी तौर ते या कानून साज़ी में या आइनी तौर ते कुझु अहिड़ा कम कया विया जिन जे ज़रिए सिंधी माण्हुनि खे पोइ धिकियो वियो? या हक़ीक़त तव्हां मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं कोरिंग इंडस्ट्रियल एरिया खे ॾिसो, पूरी ज़मीन जेका ज़रई ज़मीन हुई उते इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्रियल ज़ोन ठाहियो वियो। उतां पठाणनि खे घुराए बाक़ाइदा उन्हनि खे असांजे माण्हुनि खे नौकिरी न मिली उते तरक़ी। असांजो माण्हू त पुठिते रहिजी वियो न, तरक़ी त उन्हनि जी थी। तव्हां ॾियो त सिंधी माण्हुनि खे नौकिरी, सिंधी माण्हू कीअं नौकिरी करणु? अवां लकी सीमेंट फैक्ट्री हींअर ठाही, रोज़ उते मुज़ाहिरा थींदा सिंधी माण्हुनि जा। लकी सीमेंट फैक्ट्री त हाणे 2-3 साल थिया आहिनि जेका गॾा टाउन में ठाही, सपरा जे मथां हर हफ़्ते मुज़ाहिरा थींदा सिंधी माण्हुनि जो, असांखे रोज़गार ॾियो। उते रोज़गार ॾियण लाइ तयार ई कोन्हनि। हुतां पंहिंजा इंडस्ट्रियल एरिया ठाहियो, इंडस्ट्रियल एरिया में टोटल पोर्ट कासिम ठही, तरक़ी थी पर उन तरक़ी जे नाले में असांजूं ज़मीनूं फबाई वियूं। उन तरक़ी जे नाले में असांजे ॻोठनि खे उतां उथियारियो वियो। उन तरक़ी जे नाले में असांखे बेरोज़गार कयो वियो। वाइदा कया विया स्टील मिल ठाहिण खां पुठियां तव्हांखे जेको आहे पोर्ट कासिम ऐं स्टील मिल में नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। त हिन वक़्तु तव्हांखे इहा हैरत थींदी, 125 मुतासिर माण्हुनि मां पोर्ट कासिम में सिर्फ़ु 125 माण्हू नौकरियुनि में। 125 माण्हू टोटल 10-12 हज़ार मुलाज़िम जेके कमु कंदा आहिनि, 125 मुतासिर माण्हू जेके हुतां ॻोठ लॾाया विया आहिनि, जिन खे चयो वियो तव्हांखे सभु सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। न उन्हनि खे रहण जे लाइ ज़मीन ॾिनियूं, न उहो 25 साल थिया आहिनि उनजो केस अञा हले पियो कोर्ट में। माण्हू जदोजहद घणा माण्हू मरी खपी जिन खां ज़मीन खसी वई मुफ़्त में। उहो क़ौमी जेका आहे तरक़ी जे नाले ते तव्हांखे ॿिए जाइ ते आबाद कयो वेंदो। कुझु बि कोन कयो, सिर्फ़ु रज़ाक आबाद में कुझु माण्हुनि खे आबाद कयो। रज़ाक आबाद अपीलूं आहिनि कोर्ट में, केस अञा ताईं केस आहिनि, अञा ताईं कोर्ट में केस हलनि पिया। इहे अञा ताईं इन ते डिटेल में ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, कलमती साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधो पिया। इलाही सारा सवाल आहिनि जेके आउं पुछणु चाहियां थो तव्हांजे तरफ़ां। वरी मिलूं था हिकु नंढी साई खां पोइ। असां सां गॾु रहिजो। भलीकार नाज़रीन, असांजी गुफ़्तगू हले पई कलमती साहब जिन सां। अचो त सिलसिलो जारी रखूं था। वक़्फ़े खां अॻे तव्हां ज़िक्र पिया कयो भई बिन कासिम ऐं जेको इंडस्ट्रियल एरिया ठहियो उन में सिर्फ़ु चंद 100 माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि ऐं तरक़ी जे नाले में सिंधी माण्हुनि खे पोइ रखियो वियो। हाणे मूंखे ॿुधायो त इहो कंहिं कयो? आया मक़ामी गवर्नमेंट कयो, सूबाई गवर्नमेंट कयो, मरकज़ी गवर्नमेंट कयो या कंहिं कयो? कंप्लीटली मरकज़ी गवर्नमेंट कयो, छाकाणि त कराची खे मरकज़ जे हवाले कयो हुयो। पोइ वन यूनिट ठही, इन वन यूनिट ऐं मरकज़ जे हवाले करणु इन ई दौरान इहे सभु शयूं जेके आहिनि कयूं हुयूं मरकज़ी जे हवाले सां। ऐं ॿी ॻाल्हि इहो ॿुधाईंदो, शेरशाह में पराचा मिल आहे जेका पाकिस्तान ठहण खां पुठियां यकदमि उते उहा पराचा मिल ठाही हुई, जेका मक़ामी माण्हुनि जी ज़मीन आहे ॻोठनि ते।
उनजो बि केस ऐं शेरशाह जेको इलाइक़ो आहे उनजो केस शेरशाह जो पोटो जेको साले शाह जेको मेंबर हुयो बम्बई कौंसिल में शेरशाह सिंधी शेरशाह सिंधी हो अच्छा शेरशाह सिंधी हो शेरशाह जो ख़ानदान अञा बि उते रहे थो सिंधी आहिनि साईं साले शाह आहे ॿिया सभु आहिनि साईं साले शाह मेंबर रहियो आहे ऐं पोइ मुस्लिम लीग में शामिलु थियो जॾहिं मुस्लिम लीग ठही उन सां इहो कयो त उनजे ज़मीन ते पराचस मिल जेका लियाकत अली ख़ान ठाही उते माण्हुनि खे उहो केस अञा ताईं हिन वक़्तु 47 खां वठी अञा ताईं कोर्ट में हले पियो केस साले शाह जे ख़ानदान जा घणा माण्हू मरी खपी विया वीचारा इन केस में अञा ताईं उन ते इहो फ़ैसिलो कोन थियो त शेरशाह जी ज़मीन जेका उन्हनि जे मालिकनि खे ॾिनी वञे या न ॾिनी वञे कोर्ट में अञा ताईं इहो केस हले पियो त इहे सभु शयूं ज़्यादतियूं थियूं आहिनि मक़ामी माण्हुनि सां जंहिंजे करे मक़ामी माण्हू जो न क़यादत उभरी सघी आहे न समाजी हवाले सां अॻिते असां पंहिंजनि मसइलनि में पूरा हुआसीं मक़ामी माण्हू इन्हनि मसइलनि खे मोह ॾियण लाइ का एॾी ज़ोरदार कुवत न हुई हिननि जी पंहिंजी पाण में को हुजणु खपे जेका न ठाहे सघियासीं असां मुंहिंजी पहिरीं इहा ॻाल्हि की 47 खां पुठियां जीअं इहो हादसो पेश आयो त पूरी क़यादत जेका सियासी इंटीरियर जी सियासत उहा इंटीरियर में हली हुई हिंदू क़यादत जेका उहा हिंदुस्तान लॾे हुई त हिते जो माण्हू वेगाणो थी वञे जे लाइ न को एॾो को सियासी कुवत उभरी न सघियो जंहिंजे करे इहे मसइला पैदा बि थिया आहिनि इहा जाइ पंहिंजे हिते हक़ीक़त आहे जेका असां पैदा करे न सघियासीं हाणे वञी करे 80-85 खां पुठियां जॾहिं लोकल बॉडीज़ या ॿियूं शयूं ठहियूं पीपल्स पार्टी हुकूमत में जेके शयूं आयूं बल्कि कराची जे मक़ामी माण्हुनि ते हिकिड़ी इहा तनक़ीद बि आहे त उहे कॉम्पिटिशन में नथा अचनि उहे चटाभेटी में नथा अचनि पढ़नि नथा तरक़ी जे लाइ कोशिशि नथा कनि ऐं न सिर्फ़ु जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जो इहा तनक़ीद आहे पर जेके इंटीरियर सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि जो बि इहो ख़्यालु रहियो आहे त भई हिननि खे जेतिरो अॻिते वधणु खपे आहे उहे न वधी सघिया आहिनि तव्हांजे ख़्याल में इहे सबबु हुया इहा जेका तनक़ीद आहे सबबु हुया ॿियो त असां वटि अञा ताईं हिन वक़्तु ताईं तव्हां वञो त असां वटि पूरी कराची ॿाराड़ी में 20 सालनि में हिकिड़ो डिग्री कॉलेज मुराद महमद में जेको 80 में ठाहियो हुयो अच्छा 80 में पहिरियों डिग्री कॉलेज ॿाराड़ी में ठाहियो हुयो जेको डिग्री कॉलेज ऐं हिन वक़्तु बि 3 डिग्री कॉलेज आहिनि को गर्ल्स कॉलेज कोन्हे असां वटि को गर्ल्स कॉलेज कोन्हे पूरी ॿाराड़ी इब्राहिम हैदरी खां वठी गाबे पट ताईं सिर्फ़ु मूंखे 4 जेके आहिनि गर्ल्स सेकेंडरी स्कूल मिली सघनि था कराची पंध केॾो परे आहे भला सदर केॾो पंध परे आहे को डिफेंस क्लिफ्टन केतिरो पंध परे आहे हर माण्हू वटि नाज़िमाबाद केतिरो पंध परे आहे बस हल पियूं ॻाल्हि इहा चाहे त पढ़ी सघे थो ॻाल्हि इहा त आउं पंहिंजी ॻाल्हि थो करियां त कराची खां 45 किलोमीटर परे मुंहिंजो ॻोठु माइटनि जो पैसो हुयो त हिकिड़ी बस हलंदी हुई हिकिड़ी बस हलंदी हुई जीअं रिडियूं ॿकरियूं सभु हुन में हिते पहुचंदासीं 3 या 4 पीरियड असांजा मिस थी वेंदा हुआ ऐं ग़रीब माण्हू खे हिते रहण लाइ का जाइ खपे उहा आहे कोन ग़रीब माण्हू हिते रहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए ऐं कुझु सुस्तियूं असांजे जिन वटि पैसो उन्हनि खे ॿार पढ़ाइणु खपनि उन्हनि जी सुस्ती पंहिंजे हथ आहिनि हिनखे इहो एतिराफ़ असांखे करणु खपे त जेके पैसे वारा माण्हू उन्हनि उहो पंहिंजे ॿारनि खे ग़रीबनि ते असां मयार कोन था ॾेई सघूं न असांजो ट्रांसपोर्ट निज़ाम अहिड़ो अञा ताईं हिन वक़्तु बि गॾाप खां हिन वक़्तु 2 या 3 बसूं पियूं हलनि पंहिंजी गाॾी आहे त माण्हू शहर पहुचे थो न आहे त नथो पहुची सघे बाक़ी जेके माण्हू ज़मीनदार हुया जिन वटि पैसो हुयो उन्हनि खे पंहिंजा ॿार पढ़णु खपनि उन्हनि न कयो ऐं ग़रीब वरी पोइ बि पढ़ियो आहे हू शौक़ार माण्हू जेको असांखे पढ़णु खपे उनखे उहो न पढ़ियो आहे उहो मयार असां ॾेई सघूं था पंहिंजे माण्हुनि खे मतिलबु हाणे मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि 47 वारा जेके सूरताल थी उनखां पोइ असीं ॾिसूं था त डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची हुई उते ॼामोट साहिबु हुया हकीम बलोच वारा इहे सभु जेके हुया उन्हनि वटि लीडरशिप हुई उहे फ़ैसिला करे सघिया पिए पैसा हुआ फंड हुया गुज़िरियल 3-4 बल्कि तक़रीबन 3 ॾहाकनि में जेके लाह चाड़ा आया आहिनि कराची में ख़ासि तौर ते उन्हनि जो निचोड़ नतीजो कहिड़ो पियो आहे सिंधी माण्हुनि जे मथां ऐं अवांजी ॻाल्हि वधायां त इहा ॻाल्हि बि आहे त पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बि चूंडिया विया हिननि इदारनि खां अलावा जेके हमेशह असां होट जेको क़ौमी या सूबाई हफ़ीज़ पीरज़ाद हितां खटियो आहे हफ़ीज़ पीरज़ाद हितां खटियो आहे ॼामोट साहिब जो वालिद साहिबु हितां खटियल ॿाराड़ी मां पर उन्हनि उहे कमु छाकाणि त अव्हांखे यादि जॾहिं पीरज़ाद साहिबु खटे आयो 70-73 में असांजी मेडिकल ऐं इंजीनियरिंग सीटूं ख़तमु कयूं हुई अच्छा माना पीरज़ाद साहिबु जेको वज़ीर तइलीम उन ख़तमु कयूं त इहो असां ॿियो कंहिंखे ॾियूं इहे अव्हांजी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही आहे त हिते जेके असांजी लीडरशिप उन बि असां सां जेके इंतिज़ातियूं कयूं आहिनि जेके हिन वक़्तु ताईं असांजी सीटियूं बहाल कोन्हनि हिन वक़्तु चयो थो वञे त कराची सिटी डिस्ट्रिक्ट जेका आहे उहा हिकिड़ी आहे पर ॿाराड़ी खे असां ख़तमु शहरी आहे ॿाराड़ी तफ़री ख़तमु करे ॿाराड़ी माण्हू खे असां चऊं था ठीकु आहे असां कोटा ते अचणु कोन था चाहियूं पर असांखे उहे सहूलियतूं त ॾियो जेके शहर वारनि खे आहिनि उहे कॉलेजिस ॾियो असांखे जेके शहर में आहिनि उन लेवल ते आणे करे पोइ असांजी कोटा ख़तमु करियो हीअं जेको 3-4 ॾहाकनि में तब्दीली आहे अॼु त ॾिसां थो कराची तमामु गुल गुलज़ार लॻो पियो आहे पुलूं पियूं ठहनि रोड रस्ता पिया ठहनि तरक़ी थिए पई तव्हांखे कुझु हुनजो फ़ाइदो थियो आहे छा भला असांजो कहिड़ो तब्दीली आई आहे
असांखे को फ़ाइदो कोन थो। थोरो घणो जेको फ़ाइदो थींदो आहे पीपल्स पार्टी दौर में अचनि तो कुझु नौकरियूं मिलंदियूं, कुझु रस्ता रोड ठही वेंदा आहिनि, बाक़ी को फ़ाइदो कोन्हे। जेकॾहिं बल्दियाती निज़ाम खे असां ॾिसूं त मर्कज़ जेको रहियो आहे, KMC जेका रही, उन में असांजी हुकूमत करे में न आहे रही। जिते फंड जेके आहिनि KMC में इहे फंड पूरे कराची में इस्तेमालु थियणु खपनि, उहो टोटल फंड सेंट्रलाइज़ हिकु उन्हनि माण्हुनि जे हथ में रहनि जेके असांजे इलाइक़े में उन्हनि जी का दिलचस्पी कोन हुई। हिन वक़्तु उहा सूरत हाल आहे। तव्हां कराची में पुलियूं ॾिसो पिया, कराची में रोड रस्ता ॾिसो पिया, तव्हां लियारी में वञो जेको सेंटर आहे उते कराची जो पुराणो, तव्हां जीअं उन्हनि जा इलाइक़ा ख़तमु थींदा, लियारी में एंटर थींदो, का शइ कान्हे तव्हां गॾा जीअं गुलशन इक़बाल खे ख़तमु कयो, सिंधी आबादी शुरू थी, रस्ता रोड सभु यूनिवर्सिटी खां अॻिते वञो, को रस्तो तव्हांखे साफ़ु सुठो मिलंदो। तव्हां मलीर में अचो, गाज़ीपुर यूनियन काउंसिल शुरू थिए थी, गाज़ीपुर यूनियन काउंसिल रोड रस्ता कोन्हे। लांडी में तव्हां वञो जिते असांजूं आबादियूं आहिनि, बाक़ी कराची में सभु शयूं हुनखे मञूं था, रोड आहिनि, रस्ता आहिनि, पुलूं आहिनि, उहो साॻिणी सिटी कोन वटि ॿिए पासे कमु छो नथी करे। ऐं जेको हीउ हिनखे ईअं सेंट्रलाइज़ कयो हुयो कराची खे, ऐं हैदराबाद खे टोड़े करे चइनि ज़िलनि में तक़सीम था करो, चओ त हिनजी आबादी एॾी वधी वई आहे, 3 लखनि ते तव्हां मटियारी ऐं टंडो अहमद खान ठाहे सघो था। हिते 5 ज़िला ऑलरेडी मौजूदु, हुनखे ख़तमु करे हिकिड़ो ज़िलो था ठाहियो। हिकिड़ो सिटी नाज़म कहिड़े कहिड़े इलाइक़नि में पहुची सघे थो, अञा त असांखे यादि कोन्हे त ॿाराड़ी में सिटी नाज़म को विज़िट कयो हुजे, सवाइ 2-3 स्कीमुनि जे इफ़्तिताह ते हिकिड़ो ॾींहुं आयो। ऐं हीअ जेके इलाइक़ा आहिनि, जेके सिंधी एरियाज़ आहिनि, इन्हनि मां का सीटूं नथियूं ठही सघनि छा, या उन्हनि जेके वोटनि जी तकबंदी जेका आहे? उहो ई चऊं था तकबंदी जेका कई वई उहा ग़लति कई वई। तकबंदी हिननि जेका तकबंदी थी तावल जे वारे पीरियड में कई वई आहे, ऐं उहा तकबंदी असां जे मफ़ादनि में कोन्हे। उहा तकबंदी अहिड़ी कई वई आहे जेका असांजो माण्हू अक्सरियत में हूंदे बि खटे कोन थो सघे। अहिड़ा इलाइक़ा उन्हनि में ॾिना विया। केतिरी पॉपुलेशन केतिरी आहे कराची जी? सिंधी माण्हू केतिरा आहिनि, केतिरो सैकड़ो हूंदा? हाणे जेका 98 जी जेका सेंसस रिपोर्ट आहे उनखे असां जेकॾहिं बेस बनायूं, हाणे त आबादी घणो वधी वई आहे उन खां, उन में आहिनि त 45% जेको आहे उहो ॿियो माण्हू, माना पंजाबी, पठान, सिंधी ऐं बलोची ॻाल्हाइण वारा आहिनि, बाक़ी जेके उर्दू ॻाल्हाइण वारा आहिनि हिते। उन में इहा ॻाल्हि बि शामिलु कई हुई, जेके मेमण आहिनि उन सभिनी खे उर्दू स्पीकिंग में शामिलु कयो, काठे उनखे उर्दू स्पीकिंग में शामिलु कयो वियो। ऐं उन्हनि जी हाणे उन्हनि में आखानी उहो सभु उन में शामिलु कया आहिनि, उन शामिलु कयो आहिनि। त 46 जेके उर्दू स्पीकिंग ॾेखारियूं आहिनि, 45 में असां जेकॾहिं हुन ते नज़र विझंदा 45 में त पहिरियों नंबर पठान आहे। माना असां उर्दू स्पीकिंग हिकिड़े पासे करियूं, बाक़ी आबादी खे ॾिसो, फस्ट ते पठान, 2 नंबर ते पंजाबी खे शो कयो, 3 नंबर ते सिंधी माण्हू, 4 नंबर ते बलोच। सरकारी जेका ज़ाहिरी उहा ॻाल्हि चवां पियो त जेके मेमण आहिनि, काठियावाड़ी आहिनि, आगाखानी आहिनि, उन सभिनी खे असां जे हुन मां जेको अलॻि कयो हुयो। बुरोई खे हिते अलॻि कयो हुयो, बलोच खे हिते अलॻि कयो हुयो। उहा हिकिड़ी ॻाल्हि आहिनि, उनखे अलॻि कयो। इहा शऊरी तौर ते जेका इहा ॻाल्हि कई हुई त जीअं असां ॾेखारियूं हीउ शहर असांजो। अच्छा, हाणे तव्हां कराची हिकिड़ो वॾो सिंध जी राजधानी आहे, तव्हां पंहिंजे किताब जो नालो लिखियो आहे कराची सिंध जी मारवी। मारवी ते हिकिड़ो क़ैद किरदारु रहियो आहे जंहिंखे वतन सां मुहबत हुई, किथे कराची किथे मारवी, मूंखे सम्झ में कोन आयो तव्हां नालो छो रखियो आहे? उहो इन करे तव्हां जेकॾहिं हिन सॼे डिस्कशन में असां आयासीं, किताब आहे तव्हां वटि? किताब आहे। अच्छा, जे नाज़रीन खे ॾेखारियो जिन न पढ़ियो आहे त उहे उनखे ॾिसी सघनि। अच्छा, कराची सिंध जी मारवी। अच्छा, जीअं तव्हां पाण चयो त मारवी क़ैद रही आहे उमिरि जी, त हिन वक़्तु तव्हां जेका ॾिसो उहा कराची जेका आहे उहा बि क़ैद। अच्छा, धारियनि माण्हुनि वटि क़ैद, उनजो कल्चर, उनजी सकाफ़त, उनजी रहणी, उनजी कहणी, सभु शयूं क़ैद आहिनि। इन करे उहो तस्वुरु मुंहिंजे ज़हन में आयो त कराची जेका जंहिंखे असां सिंधी राजधानी चऊं था, पंहिंजो शहर था चऊं, पंहिंजो शहर हींअर कोन थो लॻे असांखे, ॿियनि माण्हुनि वटि उहो शहर क़ैद आहे। इन करे मुंहिंजो नालो इहो रखियो, कराची सिंध जी मारवी। त माना क़ैद आहे? क़ैद आहे, जॾहिं क़ैद मां आज़ादी मिले। मूं ॿुधो आहे त तव्हांखे हिन ते काफ़ी अवॉर्ड मिलिया हुआ? 6 अवॉर्ड मूंखे मिलिया आहिनि। सभिनी खां वॾो अवॉर्ड आहे नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जो, जेको जिते चइनि जेके ॿोलियूं आहिनि पाकिस्तान जो, सिंधी, बलोची, पश्तो ऐं पंजाबी, उनमें सिंधी किताब ते अवॉर्ड मूंखे ॾिनो हुयो। उन कैश अवॉर्ड बि हुयो 3 लखनि जो। उनखां पोइ सिंधी अदबी संगत वारनि जो मादर वतन, मादर सिंध अवॉर्ड जेको उहो ताज़ो जेको हाणे ससी पलीअ साहिब जे हथां हैदराबाद में ॾिनो हुयो। तरक़ी पसंद पार्टी वारा हर साल जेके अवॉर्ड ॾींदा आहिनि
जंहिंमें गुज़िरियल अवार्ड अहमद फराज़ खे ॾिनो हुयो अदब जे हवाले सां, उहो मूंखे हिन किताब ते ॾिनो हुयो। उनखां अलावा सोजरे जे तरफ़ां 10 सिंध ऐं हिंद जे अदीबनि खे 10 साल सालगिरह ते जेके अवार्ड ॾिना विया, उहो अवार्ड जेको हिन किताब ते मूंखे ॾिनो हुयो। हिन खां अलावा नए नाइब अकेडमी जे पारां नजम अब्बासी अवार्ड उहो हिन किताब ते मूंखे ॾिनो हुयो। ॿिया बि तव्हां किताब लिखिया आहिनि, ॿुधा असां ज़िक्र कयां दोस्त ॿुधायो भई तव्हां पहिरियों किताबु मुंहिंजो आयो, पहिरियों मुंहिंजो किताबु आयो उहो बि कराची ते ई हुयो, हिकु रुठल शहर जी कहाणी। कहिड़ो? हिकु रुठल शहर जी कहाणी आहे तव्हां वटि? हा, नाज़रीन खे ॾेखारियो त जीअं जिन खे दिलचस्पी हुजे उहे ॾिसी सघनि, पढ़ी सघनि। अच्छा, ॾाढो सुठो, फर्स्ट क्लास। ॿियो बि कुझु? मुंहिंजो किताबु ही तर्जुमो आहे, सिंधू दरिया जेको शेर दरिया जे नाले सां रज़ाली आबदी जो प्रोग्राम हलियो। अच्छा अच्छा, सिंधी में तर्जुमो कयो, इहो बि तव्हां कयो? सिंधू जी सफ़र कहाणी। अच्छा अच्छा, उन खां पोइ बर्फ़ जो दोज़ख सफ़रनामो आहे। बर्फ़ जो दोज़ख? बर्फ़ जो दोज़ख। अच्छा अच्छा। ऐं अब्दुल्ला मुराद जेको असांजो ॿारड़ी जो हिकिड़ो मज़बूत आवाज़ हुयो असैम्बली में, जी जी, जंहिंखे शहीद कयो हुयो, उन ते कंपाइल कयल। उनजी थोरो बैकग्राउंड ॿुधाईंदव छा, छो अब्दुल्ला मुराद खे शहीद कयो? हलूं त हीअ आहे रेती बजरी जे हवाले सां मुंहिंजो त रिसर्च। अच्छा, ही अंग्रेज़ी में आहे? अंग्रेज़ी में। अच्छा, ॾाढो सुठो। इहो रिसर्च रेती बजरी में जेको आहे हवाले सां मलीर सां जेका बल्कि मूंखां इहो तव्हां खां पुछणो हुयो त रेती बजरी माफ़िया ऐं बिल्डर माफ़िया असां ॿुधो तव्हां जे बारे में लिखियो आहे, त इहो छा कहाणी आहे, कहिड़ा असरात थिया आहिनि? जीअं अब्दुल्ला मुराद जो जेको वाक़ियो थियो इहो छा मतिलबु? अब्दुल्ला मुराद ख़बर न पहिरीं समाजी हवाले सां अब्दुल्ला मुराद मलीर में कमु करणु शुरू कयो। उन खां पुठियां ॿां ॿेली जे प्लेटफॉर्म तां थर में अब्दुल्ला मुराद वॾो कमु कयो। अच्छा, थर जे हवाले सां अब्दुल्ला मुराद जो कमु वॾो रहियो। पोइ पीपल्स पार्टी में शामिलु थी, उहो असेंबली जो मेंबर रहियो। ऐं असेंबली में हिकिड़ो मज़बूत आवाज़ हो, जेको जेके बि दोस्त हुनखे सुञाणनि था त असेंबली में हिकिड़ो मज़बूत आवाज़ हो कराची जे हवाले सां ऐं सिंध जे हवाले सां। ऐं इन करे इहो बर्दाश्त न कयो वियो अब्दुल्ला जे आवाज़ खे, ऐं उन आवाज़ खे हमेशह हमेशह लाइ ख़तमु कयो वियो। मुंहिंजी नज़र में इहा ई ॻाल्हि, उहे माण्हू जिन खे इहो कराची जी तरक़ी ऐं कराची लोकल माण्हुनि जी तरक़ी या सिंध जी ॻाल्हि करण ते हुनखे शहीद कयो वियो। उहो मज़बूत आवाज़ हुयो रेती बजरी जे ख़िलाफ़ु, उहो मज़बूत आवाज़ बिल्डर माफ़िया जे ख़िलाफ़ु, उहो मज़बूत आवाज़ हो कब्ज़ागीरनि जे ख़िलाफ़ु। साहब, रेती बजरी जो मौज़ू तमामु अहम आहे, इन ते पाण चऊं था हिकिड़े वक़्फ़े खां पोइ। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, काफ़ी रिवीलिंग गुफ़्तगू आहे ऐं काफ़ी ॾुखोईंदड़ गुफ़्तगू आहे जेका कलमती साहिब असांखे ॿुधाइनि पिया कराची जे हवाले सां। मिलूं था हिन रिसाई खां पोइ, असां सां गॾु रहिजो।